सांगड़ ज़िले जो तफ़री मरकज़ चोटियारू डैम घुमण लाइ मुल्क समेत सिंध के कुंड कुड़च मां सियाह अचन था। बेड़िन जो सैर करण सां गॾोगॾु कुदरत जे हसीन नज़ारनि मां खूब मज़ो माणनि था। तफ़सील एडी कुंवर जी हिन रिपोर्ट में। सांगड़ शहर का 30 किलोमीटर के मुफ़ासिले ते सांगड़ ज़िले जो तफ़री मरकज़ चोटियारू डैम 120 नंढनि वॾनि कुदरती ढंढनि ते मुश्तमिल आहे। कुदरती हुसन खां मालामाल चोटियारू डैम तफ़री लाहींदड़ सियाहन खे हैरत में विझो छॾे। चोटियारू डैम ते सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़छ मां हज़ारें सियाह तफ़री लाइ पहुचनि था। डैम जे विच में जूणेजनि जूं क़दीमी माड़ियूं बि सियाहन जे तफ़री जो मरकज़ बणियल आहिनि। डैम जी खूबसूरती ॾिसण लाइ ईंदड़ सियाह डैम जो बेड़िन में सैर करे खूब मज़ो माणनि था। चोटियारू डैम जी तफ़री लाइ आयल सियाहन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, पंहिंजे दोस्तनि सां गॾु पहिरें दफ़ा मां आयुसि हिते, त मुंहिंजे ज़हन में इहो हो कि ईअं को थोरी ढंढ वग़ैरह एॾी प्रॉपर कोन मेंटेन थियल हूंदी या हिते खाधे पीते जो सिस्टम अहिड़ो कोन हूंदो। लेकिन अचण खां पोइ मूंखे ॾाढी ख़ुशी थी, जो हिते तव्हां जेको हिते मैनेज कयो आहे शयुनि खे, हिते इलाइक़े वासियुनि वारनि तमामु बहितरीनु नमूने सां मैनेज कयल आहे। इन में को शक कोन्हे त ही जहिड़े क़िस्म जो स्पॉट आहे ऐं जहिड़े क़िस्म हिते जॻहि आहियूं। अगरि हिन में अञा मज़ीद थोरो रोड रस्ता ऐं हिते जीअं रिहाइश जे लिहाज़ खां या होटलुनि जे लिहाज़ खां हट्स जे लिहाज़ खां थोरी अञा बि इम्प्रूवमेंट थिए त आउं सम्झां थो त सिंध में ही तमामु ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ो स्पॉट जेको आहे उहो थी सघे थो। असांजा क्लास फेलोज़ पुराणा मेहर यूनिवर्सिटी जा पंहिंजी डिपार्टमेंट से असांजो दोस्त आहे हाजी मोहम्मद अयूब बसाण, प्रोग्राम जे असांखे दावत ॾिने घुमण जे लाइ। मुंहिंजो पुराणो हुन सां तालुक़ु आहे 20 सालनि जो। हिते आयासीं तमामु घणो असांखे मज़ो आयो आहे। तमामु बहितरीनु अॼु असांखे जेको आहे सो मज़ो आयो ऐं शयूं असांखे कुझु मिलियूं। अञा हिते कुझु तरक़ियाती इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। फस्ट टाइम पंहिंजी लाइफ में जेको आहे सो अधु कलाक खनि जेको आहे सो ढंढ में बोटिंग कईसीं। हिते जेको आहे सो बोटिंग में जेको आहे सो लाइफ सेविंग जैकेट्स आहिनि, इन करे सिक्योर ऐं जेको आहे सेफ महसूसु कयोसीं। ॾाढो मज़ो आयो। चोटियारू डैम जा हसीन नज़ारा ॾिसण लाइ ईंदड़ सियाहन वधीक चयो त डैम ॾांहुं ईंदड़ रोड ज़बून हाल हुअण करे सियाहन खे तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। हुकूमत अहिड़ी तफ़री पॉइंट खे हथी वठाइण सां गॾोगॾु रोड तइमीर कराए त जीअं ईंदड़ सियाहन खे तकलीफ़ुनि खां छुटकारो हासिलु थिए। कैमरामैन ख़ाकी ओशमन सां गॾु एडी कुंवर, आवाज़ टीवी सांगड़।